न बेमाना थी वियूं आहिनि। न सोचण लाइ इंसान खे झंग मुंहुं ॾेई वञिणो पवंदो, न सोचण लाइ मुननि में विझी अखियूं बंदि करे विहणो पवंदो। इंसान न अॻु ईअं करे सघियो आहे ऐं न हाणे ईअं करे सघे थो। अॻु कंहिंखे फारातो ॾिबो हो त शिलका पंहिंजी लॻई त मुंहिंजी जान छॾी, पर हाणे पंहिंजा सूरत पंहिंजे मुठ में आहिनि, पर जान जा ॾुखनि मां बि जान छॾाइणु मुश्किल आहे। अहिड़ियुनि हालतुनि माहौल में कलम धणी जेको ॾिसे थो, सोचे थो, ॾुछे थो, पोइ लिखे थो, माना त हिकु अज़ियत वारे मरहले मां गुज़रे थो, जंहिं मां कलम धणी खे गुज़रणो पवे थो। के थोरा हूंदा ख़ुशहाल अक्सर अदीब नौकिरी पेशा लोअर ऐं मिडिल क्लास सां वास्तो रखंदड़ आहिनि। इहो कलम धणी माशरे जी बंधड़नि में ॿधल हूंदो आहे। उनजो वास्तो धरती सां रहंदो आहे, हू धरती जी जंग जोटींदो रहंदो आहे। असां सभिनीनि जो तालुक़ु घणो करे सिंध जे शहरी ऐं ॿाहिराड़ी जे इलाइक़नि सां आहे। मां अॼु ताईं शहरी ऐं ॿाहिराड़ी जे माहौल में तफ़रीक़ पैदा करे न सघी आहियां। ज़हनी सोच ऐं अमल में घणो फ़र्क़ु न आहे। सो साईं मरियम मजीदी बि असुलु झोक शरीफ़ जी आहे। झोक शरीफ़ में ई उनजो जनमु थियो। मां कलमकार जी उमिरि जी कथ न कंदी आहियां, पर जंहिं दौर में उहो झोक शरीफ़ जे भरिसां ॻोठु केसर ख़ान जतोई में पैदा थी, उन वक़्त जो माहौल हिकु न्याणी लाइ, हिकु औरत लाइ केॾो न ॾुखियो हूंदो। पर छो त हूअ साईं मोहम्मद ख़ान मजीदी जी न्याणी हुई, जेको नाले वारो अदीब हो ऐं हिकु बाशऊर इंसानु हो। मजूदी साहबु पंहिंजी धीअ खे छोकिरनि सां गॾु पढ़ायो। शायदि उते छोकिरियुनि जो स्कूल न हूंदो। मैट्रिक ठटे मां कयईं, उहो बि छोकिरनि जो स्कूल हो। सिंध यूनिवर्सिटी मां MA सिंधीअ में कयईं। ट्रेनिंग कॉलेज फॉर वुमन में सां बि वास्तो रहियसि। त माना दादी लीला खे बि ॾिठो हूंदई, जेका सुबुह सां असेंबली में सुरताल विखेरे इंसान, जानवर, पखी, पखण, जीत जणनि खे आवाज़ जे आधार हवाउनि जे उॾार में सभिनी खे जाॻाइण ऐं जीअण जो सबक़ु ॾींदी हुई। मुख़्तलिफ़ नौकरियूं कयईं। आख़िर 2002 में सिजावल में DO प्राइमरी जे उहिदे तां रिटायर कयईं। हिन सॼी ज़िंदगीअ जे सफ़र में मरियम मजीदी जो सहारो उनखे अॻियां आणण वारो मोहम्मद ख़ान मजीदी, हुनजो वालिद साहिबु हो। हिन माशरे में जाइ ठाहे ॾियण वारो संदसि वालिद मोहतरम मोहम्मद ख़ान मजीदी हो। मां ऐं मूं जहिड़ियूं केतिरियूं ई कलमकार नौकिरी कंदड़ जे पुठियां उन्हनि जे घर जा मर्द, जेके पीउ ऐं भाउ जे रूप में हुआ, एतमाद जो रिश्तो मरियम मजीदी बि क़ाइमु रखियो। जिते क़दम क़दम ते अजगर वात फाड़े वेठा आहिनि, उत पंहिंजे कैनवास में रही करे मरियम मजीदी हलंदी रही ऐं उहो कैनवास वक़्तु ऐं हालतुनि मुताबिक़ वसी थींदो वियो। मरियम मजीदी मकाला, कालम ऐं कहाणियूं बि लिखियूं, पर संदसि असुलु सुञाणप शाइरी आहे। उन दौर में अख़बारुनि ऐं रिसालनि में लिखंदी रही। पहिरियों शाइरी मजमूओ सुरम दुखम 1986 में छपियो। ॿियो मजमूओ, ॾाढा ॾुखिया नाला रखिया अथई, नेरानाई नेण 2012 में छपियो। पाण केतिरा ई एवॉर्ड हासिलु कयईं। नई ज़िंदगी मैगज़ीन कराची में मल्हायल गोल्डन जुबली जी तक़रीब में बहितरीन शाइरा जो एवॉर्ड अहमद फराज़, जेको उर्दू जो मशहूरु शाइर हो, हुनजे हथां ॾियारियो। बहितरीन इंसान, बहितरीन शाइरा जो एवॉर्ड मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि तरफ़ां खेसि मिलंदा रहिया आहिनि। 1916 में सिंधी अदबी संगत पारां हरी दिलगीर यादगार लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड सां बि हिनखे सिंधी अदबी संगत नवाज़ियो। 2022 में हिते कराची में मूंखे ऐं मरियम मजीदी खे
गॾु हुनखे लाइफ अचीवमेंट अवार्ड मिलियो हो, मूंखे मिलियो हो, तॾहिं मुंहिंजी हुन सां आख़िरी मुलाक़ात थी। कोट ही मरियम जी शाइरीअ में उहो दर्द आहे, उहो कर्ब आहे, उहा पीड़ा आहे जेका हूअ हिन धरती जे सदियुनि खां, जेका हीअ धरती सदियुनि खां भोॻींदी आई आहे। संदसि कुख में पलियल खे जॾहिं हरामी करे कोठियो वञे थो, हिकिड़ी इस कहाणी जो किरदारु आहे। जॾहिं संदसि किरदार जे अपमान ऐं तज़लील कई वञे थी, जॾहिं संदसि आईंदे जे आसन खे स्लेब ते टंगाए वञे थो, तॾहिं हूअ बेअख्तियार हुन जे वजूद मां कलम जेको आहे सो उलाब बणिजी निकिरे थो। इजो कोट ते दसिल जी लाइट मूंखे तंग पई करे। इजो कोट तुंहिंजे ते कड़किया अबाणा, ॾिसो न, इजो कोट तुंहिंजे ते कड़किया अबाणा ई कड़के ॾींदा इन जी। अखियुनि ते उमाड़ियूं, कुल्हनि ते कोहाड़ियूं, ॾुखनि जा ॾिहाड़ा के गुज़रिया हूंदा, असां बुंड बंडनि जा ॿारियूं ऐं साड़ियूं। अनकोट। पतंगनि जियां जी जलायो त मंझे, सुखनि में सलामी कलामी थियणु सभु थियनि था सभु, ॾुखनि में जे साथी सॾायो त मंझे। वरी हिकिड़ो अथसि, सावण साॾे नाल मनावी, सावण साॾे नाल मनावी, भेज बिनी वेले आवी। माना इश्क आहे न, सराइकी शाइरी में सोच जी गहराई त ॾिसो। ज़रूरु के किरदार, के सानिया माशरे जूं ज़्यादतियूं हिन अखियुनि सां ॾिठियूं हूंदियूं, तॾहिं त हिन जे रूह मां कलम जे ज़रिए शाइरी लिखिजी वई। हिन जी शाइरीअ जी हिकु सिट आहे, अखियुनि ते उमाड़ियूं, कुल्हनि ते कोहाड़ियूं, जेको मां मथे पढ़ी चुकी आहियां। हाणे जे इहे उमाड़ियूं ऐं कोहाड़ियूं ॿ लफ़्ज़ न आहिनि, असांजे माशरे जी हक़ीक़त ऐं नफ़रत अंगेज़ रवैयो आहे। ताज़ो असांजे हिकु वज़ीर बयान में चयो, ॿारहाड़ी जा जवान कंप्यूटर छा कंदा, कुहाड़ीअ में ख़ुशि आहिनि। दिलि चाहियो त ठाहको जवाबु ॾियण लाइ, पर असांजा ख़्वाब असांजा जवाब उन्हनि जे ज़हननि मथां गुज़री हलिया था वञनि। अॼु बि हू चाहिनि था त सिंध जो नौजवान कुहाड़ी कंध ते खणी हले, उन कुहाड़ीअ सां को बि बहानो ठाहे कंधु कपींदो रहे, छो त ग़ैरत जे नाले वठी उनखे तहफ़ुज़ मिले थो। हथ में झंडे में ड्रामनि में कुहाड़ी। असांखे इल्मु अक़ुल जी ज़रिए अॼु जे नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे हिन कुहाड़ीअ जे कलूर खां कढिणो आहे। ॾोहो कुहाड़ी जो कोन आहे, उन सोच जो आहे, उन ज़ुल्म जो आहे। मरियम मजीदी हिकु इल्म वारी कलमकार मोहम्मद ख़ान मजीदी जी न्याणी हुई, जेका हाणे असां खां जुदा थी वई आहे। हिन जे कलम माशरे जे नासूरनि ऐं ॾाढनि खे वाइखो कयो आहे। असां आहियूं ई अहिड़ा बेलजा, तॾहिं त कलमकार उन्हनि जी उणाइनि खे लिखे थो। मरियम मजीदी ऐं ॿियूं केतिरियूं ई लिखारी औरतूं हक़नि जो आवाज़ु उथारे जाखुड़ींदियूं रहनि थियूं, पर हर हासिल ते कुझु बि नथो थिए। अॼु जी औरत तोड़े उन सां गॾु मर्द पुसजे पियो। पंहिंजे जीअण जो दग ठाहिण माना बंदूक कुहाड़ी जा वसकार। हिते मां वाज़े कंदी हलां, हिन माशरे खे असां इंसान हलाइण वारा आहिनि। ही घर, ही शहर आबाद थींदा आहिनि इंसाननि सां। इंसान खे विछितरो थी हलणु घुरिजे, इल्म ऐं शऊर हासिलु कजे। ज़िंदगी आहे त सभु कुझु आहे, ज़िंदगियुनि जो ख़ैरु हुजे। मरियम मजीदीअ खां वठी हर कलमकार जो इहो ई पैगाम आहे। इनफ़रादी तौरु सुठा थियो,
जियो ऐं जीअण ॾियो। हिन हेॾी तरक़ी याफ़्ता दौर में कुहाड़ी न पर कलम ऐं इल्मु असांजी सुञाणप हुजे। को ज़ुल्म तव्हां मथां कंहिं ॿिए मथां थिए त कोई न त कोठे ते चढ़ी रड़ियूं कजनि ऐं जहान खे ॿुधाइजे त हीउ ज़ुल्म आहे। छो त ज़ुल्म करण वारो ज़ुल्म सहण वारो ॿई गुनाहगार आहिनि। यूनिवर्सिटियुनि कॉलेजनि नौकिरी करण वारनि को बि हंधु महफ़ूज़ न रहियो आहे। ॾोह असां सभिनी जो गॾियल आहे। मां सभु मान वारियूं अहिड़नि रवनि जी निशानदेही बि कनि ऐं असांजो वज़ीर साहिबु चवे थो असांजे जवान खे कंधे ते कुहाड़ी हुजे पर कंप्यूटर ऐं इल्मु न हुजे। मरियम मजीदी असां खां जुदा थी वई। अलाए जे केतिरियूं ॻाल्हियूं हुनजे अंदर में रहिजी वियूं हूंदियूं। शहरनि में त अदबी मेला मलाखड़ा उन में उन लाइ का जाइ या कुर्सी कान हुई। हेॾा सारा प्रोग्राम थियनि पिया। उनखे घुराए उनजी ज़िंदगी जी हासिलात तजुर्बात जंहिं माहौल में ॼाई निपिनी उन छा ॾिठो छा लिखियो छा लिखी न सघी अहिड़ा न लिखणु हिते त मुंडीअ जे टिक वांगुरु के लिखारी अहिड़ा मौजूदु आहिनि हर फन मोल आहिनि उन्हनि खां सवाइ ॼण त ऊंदा आहे। प्यारी मरियम यकीनन तव्हांजो मान मर्तबो वॾो आहे। का आङुर तव्हां ते न खॼी आहे न कंहिं तव्हांजे ख़िलाफ़ु कुझु लिखियो आहे। इहो ई तव्हांजो मान ऐं शान आहे। संदसि जुदाई ते रुबीना अबड़ो लिखियो आहे कोठ छा सिंधी शाइरीअ में ईअं भरपूर ईअं बेखौफ़ ईअं हसीन केरु लिखी सघे थो। मरीन मजीदी जी शाइरीअ में जमालियात जो अहिड़ो जादू हो जंहिं मुंहिंजे मन खे कंहिं पुरस्रार वांगुरु मंडे छॾियो। मज़ाहमत जो ॻाढ़ो रंग मुंहं में जज़्बनि में ईअं लहरायो जीअं ॻाढ़ो झंडो शाम जो ॻाढ़ाइण जो लहराईंदड़ वक़्तु। पर हाणे हू असां खां जुदा थी वई। ॿिटे निज़ाम में हुन रैली कढी धरणो हयो हुन ते दहशतगर्दी जो केस ठहियो। खेसि इल्मी अदबी केतिरा एवॉर्ड मिलिया। हुकूमत तरफ़ां मिलियल सदारती एवॉर्ड वठण खां इनकार कई। इहा ई मरियम मजीदी जी पंहिंजे वक़्त जे वारे ते पंहिंजे हुकूमत खां डर्टी एवॉर्ड न मां लफ़्ज़ इस्तेमालु न कंदसि। पंहिंजे पेरनि जा हू निशान छॾे वई आहे। उन पेरनि जा निशान मटनि उन वाट ते ईंदड़नि जा उहे पेर निशान मतिलबु रहबर थी।